अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़ सोलंकी। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। सेवण मां सखीलाल शहबाज कलंदर जी नगरी में क्रिकेट शौक़ीननि लाइ समाजी तंज़ीम नाथा फाउंडेशन, शाह बीबी हेल्थ केयर सेंटर सेवण प्रीमियर, SPL ऐं लाल शहबाज ट्रस्ट सेवण जे ताउन सां लीग जो आगाज़ थी वियो। क्रिकेट जे शौक़ीननि सेवण जेमखाना जो रुख़ करे वरितो आहे। क्रिकेट जे शौक़ीन शहरनि जो चवणु आहे त सिंध गवर्नमेंट खे रांदियुनि जे मैदान ॾांहुं तवजा ॾियणु घुरिजे। हुकूमत जो फर्ज़ु आहे त अहिड़ा प्रोग्राम कराइनि, मगर समाजी अॻुवान समाजी तंज़ीमुनि जा अहिड़ा इवेंट्स कराइणु साराह जोॻो अमल आहे। इन हवाले सां वधीक ॾिसंदा सेवण शरीफ़ मां माजिद अली कुरैशी जी हीअ रिपोर्ट। मौजूद आहियूं सेवण जे जिमखाना क्रिकेट ग्राउंड ते, जिथे हिन वक़्तु जेको आहे शाह बीबी हेल्थ केयर सेंटर सेवण शरीफ ब्रांच, लाल शहबाज ट्रस्ट ऐं नाथा फाउंडेशन जे तरफ़ां जेको आहे हिकु शानदार हार्ड बॉल क्रिकेट टूर्नामेंट करायो वियो आहे, जंहिंजो नालो रखियो वियो आहे SPL। हिन में जेको आहे सेवण जूं 5 टीमूं जेके आहिनि पार्टिसिपेट करे रहियूं आहिनि ऐं हिते जेको आहे हिन वक़्तु तमामु घणो क्राउड बि मौजूदु आहे। इन हवाले सां हिते मौजूदु शाइक़ीन ऐं हिन टूर्नामेंट जे ऑर्गेनाइज़रनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू हिन क्रिकेट जे हवाले सां छा था चवनि। जेका टूर्नामेंट थी रही आहे सेवण में, ही तारीख़ जी पहिरीं टूर्नामेंट आहे जंहिंमें कलर किट में जेका आहे स्पोर्ट्समैन हींअर प्ले ग्राउंड में रांदि खेॾनि पिया। ऐं सेवण अकेडमी जे मिस्टर ज़ाहिद गुल साहब जी ही एफर्ट्स आहिनि। साईं हक नवाज़ आहे, साईं कुर्बान आहे। उन खां पोइ शाह बीबी हेल्थ केयर सेंटर आहे, नाथा फाउंडेशन ऐं लाल शहबाज ट्रस्ट जे तरफ़ां जेको आहे सो हिन में स्पॉन्सर्स कयो वियो आहे। ग्राउंड जे हवाले सां मां चवंदुसि त हिन ग्राउंड ते आला इख़्तियारनि खां मां इहा अपील कंदुसि तव्हांजे तवसुस सां त महिरबानी करे हिन ग्राउंड ते तवजो ॾियनि ऐं हिन ग्राउंड खे अञा सख़्तु ज़रूरत आहे प्लेइंग खेॾण जे लाइ। सो मां वरी बि जेके वस वारा आहिनि, जेके हिन चैनल खे ॿुधनि था पिया या ॾिसनि था पिया, सो महिरबानी करे सेवण जा जेके ग्राउंड आहिनि उन्हनि खे आबाद कयो। ॾिसो न, मां भई स्पोर्ट्स में मदद जी ज़रूरत हूंदी आहे, फैसिलिटीज़ जी ज़रूरत आहे। हीअं फैसिलिटीज़ जे लाइ असांजी लाल शहबाज ट्रस्ट, सेवण, असांजी शाह बीबी हेल्थ केयर फाउंडेशन, नाथा फाउंडेशन, उन सां गॾोगॾु सैयद अल्ताफ़ हुसैन शाह साहब, साईं तारक अज़ीज़, शारक अज़ीज़ मेमन, TMO सेवण बि असां सां तालुक़ु बहितरीनु कयो आहे। जेका सपोर्ट वारी ॻाल्हि आहे, सपोर्ट हिते प्लेयर जी न आहे थी नथी थिए। हर को पंहिंजे सपोर्ट ते ई पियो हले वीचारो। ग़रीब आहे, ॾिसो था तव्हां केॾो ख़र्चु आहे क्रिकेट में। सिर्फ़ु को जेकी फंड मिलनि था रीजनल हिसाब सां, ज़िले वाइज़ या डिवीज़न वाइज़ ते, इन हवाले सां तव्हां छा चवंदा? सर उहो तव्हां चओ था ज़िले लाइ, त उहा इहा असांखे ख़बर न आहे त उहा ज़िले जी अलाए काॾे थी वञे बजट ख़बर न आहे क्रिकेट जी या ग्राउंड जी। इहा ख़बर असांखे बि न आहे त इहा बजट किथे आहे। DCO वञे त DCO चए थो असां वटि बजट न आहे। इहे त तव्हां हिते मौजूदु क्रिकेट शाइक़ीन शौक़ीननि ऐं हिन सां गॾोगॾु हिन टूर्नामेंट जे ऑर्गेनाइज़रनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त हीउ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो पंहिंजो तक आहे ऐं असां वज़ीर आला सिंध खां बि इहो मुतालबो कयूं था त हीउ सेवण जा जेके वीरान पियल ग्राउंड आहिनि, इन्हनि जो नोटिस वठी इन्हनि खे आबाद कयो वञे ऐं हितां जा जेके स्पोर्ट्समैन आहिनि उन्हनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। ऐं हीउ टूर्नामेंट जेको थी रहियो आहे SPL सेवण प्रीमियर लीग, ही असांजे सेवण जो पहिरियों टूर्नामेंट आहे जंहिंमें ही रंगीन जेको आहे हिन वक़्तु सभई जेके टीमूं आहिनि किटनि में नज़र अची रहियूं आहिनि। ही हार्ड बॉल जी टूर्नामेंट आहे ऐं हिन में जेका विनर टीम आहे उनखे फाइनल मैच में 20,000 रुपया कैश ऐं जेका रनर अप टीम थींदी उनखे 10,000 रुपया इनाम ॾिनो वेंदो। ऐं उन सां गॾोगॾु जेके मैन ऑफ दी सीरीज़ मैच जा ऐं जेके टूर्नामेंट जा एवार्ड शील्डूं आहिनि उहे बि आख़िर में फाइनल में ॾिना वेंदा। कैमरामैन टीम सां गॾु माजिद अली कुरैशी, कल्याण न्यूज़, सेवण शरीफ।